रोशर फिरोज खां ख़बर शामिल कई पिया। मंजूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ जसकम आरिसर जे इलाकाई अगवान ऐं सोशल वर्कर खादिम चांडियो जे वालिद मशहूर तालीमी माहिर जीएम सैद जे पोइ लॻ ऐं सीनियर कलमकार मरहूम मिठल हैदरी चांडियो जो टी जो मोरो लॻे गोदामन भरिसां ॻोठ मिठल हैदरी चांडियो में संदसि कखनि ते थी गुज़रियो, जंहिंमें जसकम आरिसर जे अॻुवाणनि, कारकुननि, क़ौम परस्तनि, साफ़िन, उस्तादनि, सान्या वंदनि ऐं बिरादरीअ जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। टीजे जे मौक़े ते हिकु ताज़ियती मेड़ाको थी गुज़रियो, जंहिंमें जिस्म चूणे जो ग्रुप जे मरकज़ी अॻुवान कामरेड हाशिम खोसो, अशरफ लगारी, अयाज लंजार, हबीब खासकेली, मलूक खोसो, साफ़ी अलीशेर डेपर, कामरेड शाहनवाज भट्टी, कामरेड हबीब मशोरी, ॾाॾो आदम खासकेली, अलीशेर चांडियो, अली मुराद चांडियो, अली मोहम्मद बहरानी, साफ़ी अली दोस्त जेसर, मंजूर अली चांडियो मरहूम मिठल हैदरी चांडियो खे खूबसूरत लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। उन मौक़े ते मरहूम जे वॾे पुट मंजूर अली चांडियो खे पग बदिराई वई, मगर मरहूम चांडियो पग पंहिंजे दिलबर भाउ खादिम चांडियो खे बदिराई। उन मौक़े ते लंगर जो पिणु एहतमाम कयो वियो।